झुकियो न विकियो हाजी सभी मां सटियो साईं फता काके मोटो साहब साईं नसरुल्लाह मुदारी साहब उन्हें जी बड़ी मेहरबानी तरह के नारा था करम की स्टेज पे बैठल है मुझा प्यारा करी साईं हाजी शफी सचो साहब चलो साहब दूर करो बियाने ट्रेन में या 97 अच्छी वारो ओ बाजार बुशरा बारो 99 गाड़ी 2004 मोहम्मद साहब बराल या दोनों साईं बैठे हैं मुझे दोस्त साहब असाना मोदस साईं तरमन सिंधी साहब सिंधी चमू से या सूफी चमू से या चाप चमू से पर ये तबई होने जाए नाला है मुझे उम्मीद कर रही है ज़्यादा शहरों में तब वो ये स्टेज से नहीं डॉक्टर मैं तुम कई बात बाबा तुझे आए नगर हमारे देगाल पर देगाल वांगुर वाला गाना विशेषका न वाला गाना विशेषका तो असल से ने ला प्यार करो तो आज मां ॾिसां पियो हिन सेवण जा उहो ई मौजू कंहिं वक़्त में तव्हांखे ख़बर हूंदी शुरू में मुझे ख्याल 2000 खां में असां हिकिड़ो प्रोग्राम कयो उन में साईं नज़र हुसैन सेक्रेटरी हो ऐं पहिरियों ईडी हो साईं तुर्क साहब वॾो प्रोग्राम थियो असांजो उन में हज़ारे माण्हू आहे 6 माण्हू वॾो प्रोग्राम थियो पर उन खां पोइ ॿिया केतिरा प्रोग्राम थिया आहिनि पर हीउ प्रोग्राम अॼु जेको तव्हांजो थियो आहे इन में मां ॾिसां थो त अच्छा कारा भला बुरा सभिनि खां सावरा सुहिणा घुमनि पिया माण्हू मोचारा कलंदर गिरीअ में के ओभरा के ॾावारा रफ़र गाजूं भरे आया कलंदर तो हिन कलंदर जे नगरीअ में अॼु सभई दोस्त पंहिंजूं पंहिंजूं गाॾियूं पंहिंजा पंहिंजा दोस्त वठी ऐं साईं अताउल्ला ऐं निसार ऐं साईं असांजो वही जाफ़री दोस्त उहे पहुता आहिनि अर्ज़ु मुंहिंजो इहो आहे त जॾहिं दुनिया में ऊंदहि थींदी आहे त किथां न किथां रोशनी जो किरणो निकिरंदो आहे हीअ असांजी जेके तंज़ीमूं आहिनि इन्हनि जो वजूद तॾहिं पियो जॾहिं हितां जे माण्हुनि सां हितां जे अवाम सां बचे सां यादूं थियूं उन जा हक़ गलत थिया उन ई जे लाइ हीअ तंज़ीम वजूद में आई पर हाणे वरी असांजूं तंज़ीमूं बि का साईं जा कात खणी बीठियूं असां कोशिशि कई हिकिड़ो दफ़ो 2 दफ़ा 3 दफ़ा त जिन जिन दोस्तनि खे आंदोसीं उहे बि कात जो कयो ऐं अॼु अॻियां ॾिठो वेठा असां महसूसु कयो त छा करणु खपे साईं हाजी शफी मान सचो साईं सिकंदर अली जतोई साहब असां ॾाढा ई हमदर्द ऐं हॾंदो थी पर छा इन जेतिरी महिनत केरु कोन करे सघे मोहतरमा जे मज़ार खां कराची बिदशाह खां कराची ये लॉन्ग मार्च ये पंध ये हिननि जा हींअर जेके तव्हां ॾिसो था न वेठा आहिनि पर हिननि जा उज़वा चूर हिननि जूं जवानियूं हिते ॾिनल हुअनि सही पुछो त असां जेतिरो पंहिंजे लाइ कयो हिते बीहण जे लाइ माना पहिरीं CSC पहिरीं थी पई एतिरियूं महिनतूं कयूं हूंदियूं हाणे सही नमूना थी कोन अलाह साईं उहे साफ़ विझंदो त हाणे असां महसूसु कयो
त हिन मुल्क में अंधेर नगरी चबट राजा टके दर भाॼी टके दर खाजा त हाणे ॿियो त को तरीक़ो ई कोन्हे को अॻे पहिरीं रोनी हाजी शफ़ी खे हाराए छॾियऊं हाणे उन जो ॿियो कहिड़ो हल ऐं हींअर बि असां वटि तनक़ीद जेका हिते थिए थी न उहा तनक़ीद कनि था रिटायर रिटायर मां बि आहियां रिटायर ते थोरा ॿिया बि वेठा आहिनि पर तव्हां उनखे सिधो छो था चओ छा उन खां तव्हां ॿियो छा आहे जंहिं तंज़ीम तबाह कई आहे साईं दहीर खे ख़बर आहे त बाबा तंज़ीम तबाह कंहिं कई आहे नालो त खण न तूं मुंहिंजो तव्हां केतिरो जवान आहियो बहरहाल असांजो अॻुवान असांजी तंज़ीम जेके असां अॻुवान कयो 9 साल विहारे छॾियो थी साईं रफ़ीक दरबार खे जंहिं महिल वियो त पेट्रेल खे टुकड़ा टुकड़ा कया कंहिं मौलवीअ हिकिड़ी ड्रेस ठाराई मौलवी जेका ड्रेस पजामो पाईंदा न उहो जेके हेॾियूं हूंदियूं आहिनि हिन खां थोरो मथे रखंदा त हुन जेका ठाराई उहा थोरी वॾी हुई त ज़ाल खे चयईं त ड्रेस मुंहिंजे कमरे में पई थिए इन पाजामे जा 4 इंच कटे छॾी हुनजे हा ॿियो ॾींहुं गुज़री वियो हुन खां ॻाल्हि थी वई कमकार में बस थी सघी अब आए मारे के जैम पर और तू ने अचार जे कटे छॾे पर उन सदोरी का बंद थी वियो वरी नो के जी त अमा कम को कर सुभाणे जुमो आहे बाक़ी 5 जुमे में मां नमाज़ ते पाए वियुमि तो इन के जा 4 इंच घटि करे छॾी बाबा ठीकु आहे समी से ॾींहों ओचितो जोड़ सके यादगिरी आई घरवारीअ खे हाणे इहे मूंखे चए 4 इंच कटिजा तो भॻी पाजामो खणी 4 इंच कटे छॾी वरी थोरी देरि खां पोइ धीरे धीरे यादगिरी आई अरे बाबा मूंखे चए 4 इंच कटिजा वरी उहा आई त 4 इंच उन कटे छॾे वरी दोनों खे ख़बर न पई त वरी उहा आई त वरी उन बि 4 इंच कटे छॾियो ॿिए ॾींहुं थियो त जंहिं महिल मौलवी साहिब सलवार पाजामो पातो त हुनजी शक्ति बि अहिड़ी थी वई जहिड़ी हींअर कटियल हुई जेको माण्हू आयो हिनखे कटणु शुरू कई तव्हां पेटेल जी कल्ह हिकिड़े मुंहिंजे ख़्याल में लाड़काणे जा दोस्त अलीशर जदोई वारा हुआ या असलम देदड़ वारा हुआ पेटेल जी इहा ॾिठी क्लिप्स त मूंखे सॼी मुंहिंजो त रोअण पियो अचे इहा ऑफिस असां मोहबत ऐं दिलि सां ठाही मां बि दोस्त चवण पिया मां तालिके सेवण जो सदर मां रहियुसि उन खां पोइ जामशोर दादू दिले जो जनत कढी रहियो उन खां पोइ जामशोर दिले जो सदर रहियुसि उन खां पोइ डिवीज़न जो सदर रहियुसि उन खां पोइ सिंध जो जनत कढी रहियुसि उन खां पोइ सिंध जो सदर बि रहियो हुउसि उन खां पोइ वरी मूंखे दोस्तनि मर्कज़ी में बि जेको आहे इलेक्शन कमेटी में कयो जॾहिं इलेक्शन कमेटीअ मां आयो हुउसि त असां 150 रुपया वठूं ज़ुल्म जेको पेटेल सां थिए असां 150 रुपया वठो त उन 150 रुपया असां करोड़ रुपया हीअ त अलाए छा था वठनि पिया 150 मां असांखे करोड़ रुपया थियो उन करोड़ रुपए खे बहरहाल मुख़्तसिर करणी पवंदी त उहे जेके करोड़ रुपया असांखे मिलिया उन में ऑफिस असांजी हुनजो मक़सदु इहो हुओ ऑफिस खे किरायूं पर असां कोशिशि कई 50 रुपया कयूं 100 रुपया खणी उन 50 मां असां इंडस्ट्रीज डिपार्टमेंट खे पैसा ॾिना ऐं ऑफिस सॼीअ खे डेकोरेट कयो उनजी फिटिंगूं उनजो नलका उनजा दरवाज़ा उनजूं टांकियूं उन में UPS उन में छा चवंदा आहिनि कंप्यूटर वग़ैरह हे हो सभु कुझु असां रखियो सॼी ऑफिस खे डेकोरेट कई ऐं उन खां पोइ 72 लख रुपया असां हुननि खे अकाउंट में ईअं न साईं रही 72 लख रुपया असां हुननि खे ॾिना असांखे इंडस्ट्री डिपार्टमेंट वापसि उन खां पोइ वरी इलेक्शन थी त ज़ाहिर आहे त हुननि बि पैसा वरिता
हुननि जो पैसा वरिता पर तव्हां उहे पैसा काॾे विया एॾी त असां में असां उस्ताद आहियूं एॾा असां ईमानदार आहियूं असांखे